हाँ साईं, हुकुम कयो ताणे छा कयो सुठो हिन में अथई होतार बाबन का माफ़ी वठ ए न त मुफ्त में माजी ईंदे मुफ्त में मूंखे मौत क़बूल आहे पर कंहिं ज़ालिम अॻियां झुकण हरगिज़ क़बूल न कंदुसि या हुसैन छा थो सम्झी त तूं असां खां बची वेंदे पर कलमो त कया आहे रब जी राह में रवानो न बाबर खान न हिननि जो मौत एतिरो सवलो थियो त हिन तर में वरी को ॿियो गुलाम हुसैन पैदा थींदो हिननि खे सुभाणे सुबुह जो सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं अहिड़ो त मौत ॾीबो जो हिननि जो मौत हिन सॼे तर लाइ मिसाल बणिजी वञे ठीकु आहे अॼु राति हिननि खे हिते ई छॾियूं था वञूं ऐं हिननि जे मथां हिकु मुहाफ़िज़ विहारियूं था वञूं जेको हिननि खे चुरण न ॾींदो बकवास बंद कर दिल त चवे थी हींअर ई तोखे घुटो ॾेई साफ़ कढी छॾियां तूं कंहिंखे मारींदे आखिर केतिरो ज़ुल्म कंदे शुक्र कर जो तूं मुंहिंजे निकाह में आई ऐं मूं तोखे एतिरो बर्दाश्त कयो आहे मूंखे पंहिंजी परवाह न आहे पर इहो यादि रख ज़ुल्म जी कारी राति हमेशह नाहे रहंदी हेठि त सुबुह थींदो ही कारी राति ख़तम थींदी त पोइ तोखे ज़िंदा रखणो पवंदो त जीअं तूं उन्हनि जो अंजाम पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघीं ज़ुल्म त क़ाइमु रहंदो पर ज़ालिम जा चेहरा मटिबा आहिनि जाबिर खान कुझु त ख़ुदा जो ख़ौफ़ कर जेकर अल्लाह पाक जो अज़ाब तो मथां नाज़िल थियो त ही सभु माल मिल्कियत मिली करे बि तोखे उन जी अज़ाब खां बचाए कोन सघंदा त पोइ तूं बि वेही ॾिस केरु थो कंहिंखे अंजाम ते पहुचाए गुलाम हुसैन जो दास्तान ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो पर मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे जो तव्हां मूंखे हिन जे लाइक़ु सम्झो जो अची तव्हां मूं वटि पनाह वरिती हुशमन खान जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं हुशमन खान वाक़ई तूं मुड़ुस माण्हू आहीं खुश मोहम्मद हिन ॾुखे वक़्त में जेको तव्हां असांजो साथ ॾिनो असां लाहे त कोन सघंदासीं पर ज़िंदगी भर ॻाईंदासीं ज़रूरु न गुलाम हुसैन होश मोहम्मद यारनि जो यार आहे ही यारनि मथां सिर त ॾींदो पर उन्हनि जे मथां कख बि कोन बर्दाश्त कंदो मूंखे हिन में पक आहे अदा होश मोहम्मद जे हर हुकुम ते सिर झुकाइण असांजी आदत आहे
तव्हां पाण खे कॾहिं बि अकेलो महसूस कोन कंदो। केर तो चई त सिंध धरतीअ जे माण्हुनि में मोहबत नाहे? केर तो चवे त सिंध नफ़रतुनि जे वड़ चढ़ियल आहे? अॼु बि सिंध धरतीअ जा माण्हू पंहिंजे वाइदे ऐं वचन खे कोन टोड़ींदा आहिनि। पंहिंजो सिर त ॾेई छॾींदा आहिनि, पर पंहिंजे वाइदे ऐं वचन खां पोइ ते कोन हटंदा आहिनि। अदा होश मोहम्मद, मां पंहिंजे वालदेन ऐं भाउ जे क़बर ते वञणु चाहियां थो। तव्हांखे सनम जी भारत आहे। गुलाम हुसैन, तूं बेफिक्र थी वञ। भेण सनम लाइ तूं परेशान न थी। असां परेशान न आहियूं होश मोहम्मद, पर जाबिर खान को मामूली माण्हू न आहे। उन लाइ तव्हांखे होशियार थी रहणो पवंदो। तव्हां गणती न कयो, मां जाबिर खान लाइ अहिड़ी दीवार आहियां जंहिंखे केरण जाबिर खान जे बस जी ॻाल्हि ई नाहे। हा दा, जेसीं ताईं शीशे में साहु आहे त अदी सनम खे केर बि हथ कोन लाईंदो। गुलाम हुसैन, तव्हां मुंहिंजी गणती न कयो। अदा होश मोहम्मद ऐं भाउ नज़ीर जे हूंदे मूंखे कंहिंजो भउ न आहे। भेण, जेकॾहिं तोखे मूं ते एतिरो भरोसो आहे न, त पोइ मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे। तुंहिंजी इज़त ख़ातिर तुंहिंजो ही भाउ पंहिंजे जिस्म जो रत वहाए छॾींदो, पर तुंहिंजी इज़त ते दाग लॻण कोन ॾींदो। पोइ देर छाजी आहे? हींअर ई त हाली होश मोहम्मद जे घर मथां विज बणिजी कड़काऊं। बाबा साईं, होश मोहम्मद ऐं हुनजो भाउ नज़ीर पंहिंजे ॻोठ जा अरड़ा जवान आहिनि बाबा। ऐं हाणे इहो गुलाम हुसैन अकेलो न आहे, इहो तोतो ऐं रमज़ान बि हुन सां गॾु आहिनि। अरे खणी उन्हनि सां सॼो तर गॾु हुजे, पर असांखे कंहिंजी बि परवाह न आहे कंहिंजी परवाह। पर नंढा साईं, मां त चवां थो जेको बि क़दम खणो बाबा, सोचे ऐं सम्झी खणो। कमदार, गिदड़ शींहं सां रही शींहं नाहे थींदो, पर हा शींहं जहिड़ियूं हरकतूं ज़रूर कंदो आहे। तूं त सफ़ा को बुज़दिल आहीं। अड़े असां जहिड़ी त तोमें हिक बि आदत पैदा कोन थी। पर साईं, बस कमदार बस, बुज़दिलनि जीअं ॻाल्हाइण खां बहितर अथई त गूंगो थी रह। अदा साईं, छॾियो कमदार खे, तव्हां हुकुम कयो। हुकुम कयो त छा करिणो आहे? बाबर खान, सुभाणे मां पाण कमदार खे साण करे वञी होश मोहम्मद सां मिली ईंदुसि। अदा साईं, मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि। न बाबर खान न, तुंहिंजो हिते हुजणु ज़रूरी आहे। अलाह पाक असांजी इज़त कई आहे ऐं असांखे पंहिंजी जान ॾेई बि न इज़त जो भरम रखणो आहे। अदाग ॿुधंदा हुआसीं त माण्हुनि सामुन ते पंहिंजी औलाद क़ुर्बान करे छॾी, ऐं कॾहिं सामुन ते सौदो कोन कयाऊं, पर अॼु वक़्तु असां ते बि अची वियो आहे। अदा साईं, तव्हांजो को मिसाल न आहे, पर मां बि तव्हांजे छपर छांव में पलियो आहियां ऐं कॾहिं बि क़ुर्बानी ॾियण खां इनकार कोन कंदुसि। शाबाश, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद आहे ऐं मूंखे इहो यकीन आहे त हर मुश्किल घड़ीअ में तव्हां साबित कदम रहंदव। ईअं ई थींदो अदा। अचो त गॾिजी दुआ घुरूं, अलाह असांखे हिमत ॾे त जीअं ज़ालिम जे हर ज़ुल्म जो जवाबु ॾियूं। ए मुंहिंजा मालिक, सिंध धरतीअ जो मान मथां रखजांइ। कहिड़ी बि मुसीबत अचे, कहिड़ी बि तकलीफ़ अचे, उनखे मुंहुं ॾियण जी तौफ़ीक़ ॾिजांइ। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।
मुझा मासूम भाउ मूंखे माफ़ कजां मां तो बचाए कोन सघी मूंखे माफ़ कजां बाबा बाबा मूंखे माफ़ कजे बाबा तुझी पिछाड़ीअ में छा रक्षा पर तुझे जनाज़े को न विझी सघियुसि बाबा तो मूंखे हथगांठ चलण ॾेखारियो पर मां तुंहिंजे जनाज़े में हली बि न सघियुसि बाबा अरे वाह वाह वॾे भाउ जी ख़िदमत पई थिए अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे अम्मा तोखे अदा वधीक प्यारो आहे या मां मुंहिंजा चरिया पुट मां जे लाइ औलाद त सभु बराबरि हूंदी आहे चाहे वॾो हुजे चाहे नंढो जेकॾहिं तूं मुंहिंजी अखियुनि जो नूर आहीं त ग़ुलाम हुसैन मुंहिंजे रूह जी राहत आहे बसि पुट हाणे त हिकिड़ी ख़्वाहिश अथमि त ग़ुलाम हुसैन जे मुंहं ते मोड़ ॾिसां अम्मा तूं मुंहिंजी शादी जी कॾहिं छो पई आहे जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल अचे तोसां झगड़ा करे ऐं तोसां न ठहे त पोइ न पुट जेकॾहिं हू कॾहिं कावड़ी न ऐं छेड़ो बि कंदी न ऐं कॾहिं बि मुंहुं कोन सुॼाईंदसि आउं त नौकरियाणी थी हुनजी सदाईं ख़िदमत कंदसि तुंहिंजे कदमनि में मुंहिंजी जन्नत आहे पर जेकॾहिं न रब पाक हिकु पासे जन्नत रखे ॿिए पासे मुंहिंजी जीजल अमाड़ खे रखे मां उहा जन्नत बि क़बूल कोन कंदुसि उहा जन्नत क़बूल बसि ज़िंदगी तुंहिंजे कदमनि में तुंहिंजी ख़िदमत कंदे गुज़रे इन खां वधीक मूं फ़क़ीर लाइ कहिड़ी नेमत हुजे खोर वञा पंहिंजे पुट तां ग़ुलाम हुसैन ॿई ख़्वाहिशूं अथमि हिकु त तुंहिंजे मुंहं ते मां मोड़ ॾिसां तुंहिंजा बचड़ा थियनि उन्हनि खे सॼो ॾींहुं वती खेॾायां ऐं ॿी आहे मरां तुंहिंजे ई हथड़नि में मरां तूं ई पंहिंजे हथड़नि सां मूंखे दफ़नाए अची नचो ईअं नचो मुंहिंजी जीजल अम्मा इहो ॾींहुं ॾिसण खां पहिरियां मां मरी वञा बहितर आहे न पुट इहा बददुआ त मूंखे न ॾे अलाह न करे जो जवान पुट जो मौत मां अखियुनि सां ॾिसां अलाह साईं कंहिं बि मां खे इहो सदमो न ॾेखारे ख़ुशि नसीब उहे माइरूं आहिनि जेके पंहिंजे पुटनि जे हथनि में ई मरनि थियूं ऐं उहे सुराह करे उन्हनि खे पूरे ईंदा आहिनि अलाह साईं इहा ॻाल्हि मुंहिंजी पूरी कजांइ मां पंहिंजे पुट जे हथनि में ई वञा मुझे जीजल मां तो की जवान मूंखे मश्क कर मां तुझे आख़िरी घड़ी में दीदार भी न कर सघी मुझे मां तुझे तन जो कर भी लाए कोन सघी रात जागे करे तो मूंखे तन में आया और जाना करे मूंखे पाल बात के आखिरी घड़ी में साथ नहीं सके माल तुझे मुझे लगी मूंखे माफ न करे मूंखे माफ न करे मूंखे माफ न कामर खान हाणे तुंहिंजा ॾींहं ख़तम कसम आहे पैदा करण वारे जो हिन सिंध धरतीअ ते हर ज़ुल्म जो ख़ात्मो कंदुसि
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा हाणे जी थांवनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झण ते ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 हर ज़ुल्म जो ख़ात्मो कंदुसि लगे तो तू ही होशमंद आहीं हाँ मां ही होशमंद आहियां पर मूंखे लॻे थो त तूं जाबर ख़ान जाबर ख़ान जिथे भी वेंदो आहे उतां जूं हवाऊं समझी वेंदियूं आहिनि जाबर ख़ान जेकॾहिं दोस्त बणिजी आयो ही त तोखे जीअ में जायूं ॾिबियूं पर जेकॾहिं तूं दुश्मन बणिजी आयो ही त तोसां दुश्मननि वारो सलूक कयो वेंदो ज़बान संभाले ॻाल्हाए होशमंद तूं के आम माण्हूअ जे साम्हूं न पर जाबिर ख़ान जे अॻियां बीठो आहीं जाबिर ख़ान जे अॻियां न त एतिरो त बारूद तुंहिंजे ॻोठ जे मथां हलाईंदुसि जो सदियुनि ताईं उनजी बुई ख़तम कोन थींदई ख़तम बकवास बंद कर ये न थे जब जो साओ खाने जी भी मोहलत न मिलाई असांजा कुझु ॾोही तव्हां वटि आहिनि उन्हनि खे असांजे हवाले कयो असां हितां हलिया वेंदासीं जाबर ख़ान सवाइ हिक मज़लूम न्याणीअ जे ॿियो मूं वटि केर बि मौजूदु न आहे जंहिंखे तूं मज़लूम न्याणी थो चई उहा असांजी ॾोही आहे ॾोही त तव्हां आहियो कातिल आहियो मज़लूम मारवड़नि जा गद्दार आहियो सिंध धरतीअ जा मां तोसां को ज़िद या बहस करण न आयो मूंखे मुंहिंजा माण्हू ॾे उहे मुंहिंजा ॾोही आहिनि ॾोही उन्हनि जो ख़्यालु पंहिंजी दिलि मां कढी छॾ ऐं उन्हनि जो पीछो करण बि छॾे ॾियो इन में ई तव्हांजो भलो आहे न छोरा न एतिरो तेज़ न ॻाल्हाए मूंखे ॿुधण जी आदत न आहे जेकॾहिं पंहिंजा सिर प्यारा अथव जीअं तव्हांखे चयो आहे उहे ई कयो न त बस जाबर ख़ान बस धमकी न किथे मां इहो विसारे न विया त तूं मुंहिंजे दर ते हली आयो ही मां धमकी न ॾींदो
पर जेको चवंदो आहियां उहो करे बि ॾेखारींदो आहियां। सिर्फ़ 2 ॾींहं, सिर्फ़ 2 ॾींहं। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असांजा ॾोही असांजे हवाले न कयव त पोइ न ही ॻोठ रहंदो न तूं। रहंदी सिर्फ़ मुंहिंजे रब जी ज़ात जेका हमेशह दाइम ऐं क़ाइम आहे। पर मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। 2 ॾींहं त छा, पाण वटि तरसियल मज़लूम कॾहिं बि तुंहिंजे हवाले कोन कंदुसि, कॾहिं बि। मज़ो आयो होश मोहम्मद, मज़ो आयो। पर शींहं जीअं बबकियूं ॾेई बिल्ली कॾहिं शींहं न आहे थींदी। 2 ॾींहं, सिर्फ़ 2 ॾींहं। इहो वक़्तु ॿुधाईंदो जाबर ख़ान त केरु बिल्ली आहे ऐं केरु शींहं। 2 ॾींहं त छा, पर जेसि ताईं मुंहिंजी सिरीअ में साहु आहे इहा मज़लूम न्याणी ऐं ये मज़लूम तुंहिंजे हवाले कोन कंदुसि, कोन कंदुसि। कॾहिं बि मुंहिंजी एतिरी बेइज़ती न आहे थी। हिकु तरफ़ होश मोहम्मद थो ॻाल्हाए, ॿियो तरफ़ गुलाम हुसैन मूं मथां हमला थो करे। सरकार तव्हां बेफ़िक्र रहो, उन्हनि जो फ़िक्र न करियो, छो जो उन्हनि खे मां ॾिसी वठंदुसि, छो जो मुंहिंजी सोचा शैतान। तूं ॾिसंदे, तूं कॾहिं ॾिसंदे जॾहिं हू वधी वण थी वेंदा ऐं माण्हुनि जे दिलनि मां मुंहिंजो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो। बाबा साईं असुल फ़िक्र ई न करियो, परेशान न थियो बाबा। पंहिंजी ट्रां ट्रां अदा साईं हाणे कंहिं तल खां कमु वठो, जीअं नांग बि मरे
ऐं लठ बि बचे। हाँ बाबर खान, तू सही पे चवी। तो पोइ कन्न खोले ॿुधो। ईअं ई थींदो सरकार, ईअं ई थींदो। मां हाणे ई वञी थो पंहिंजे कम सां। और हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजे, सूबेदार, मूंखे सिर्फ़ ख़ुशख़बरी खपे, ख़ुशख़बरी। सरकार तव्हां बेफ़िक्र रहो, छो जो मुंहिंजी सोचा शैतानी। ख़ुदा हाफ़िज़। हाणे ईंदो न मज़ो। हिन दफ़े जाबिर बची वियो, पर ॿीहर कोन बचंदो। चइबो त जाबिर ख़ान खे ख़बर पइजी वई आहे त असां तव्हां वटि आहियूं। न सिर्फ़ इहो, पर इहा बि ख़बर पइजी वियसि त तव्हां कंहिं कमज़ोर माण्हू वटि न आहियो। हू 2 ॾींहंनि जी मोहलत ॾेई वियो आहे, ऐं हाणे हू जॾहिं बि आयो त मुकमल तयारी सां ईंदो। असां उनखे 2 ॾींहंनि खां पहिरियां उन जे अंजाम ते पहुचाईंदासीं। दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न आहे सम्झबो। जाबिर खान हींअर ज़ख़्मी शींहं वांगुरु तड़पंदो हूंदो ऐं असां ते हमले करण लाइ सोचींदो हूंदो, ऐं उनखे अॼोके तव्हांजे हमले अञा बि मोहतात करे छॾियो आहे। दुश्मन खे रस्ते सां वेंदे ॾिसी छॾे ॾियो उनखे। एतिरा असां बि कमज़ोर न आहियूं होशमंद खान। गुलाम हुसैन, ॻाल्हि कमज़ोर या ताक़तवर जी न आहे, ॻाल्हि आहे अकुल ऐं सम्झ जी। कदम अहिड़ो खणिजे जो जाबिर ख़ान जे ताबूत लाइ आख़िरी कोको साबित थिए। रमज़ान सही थो चए था साईं, जेको कदम खणो सोची सम्झी खणो। तव्हांजो छा मतिलबु आहे त 2 ॾींहं हिते वेही इंतज़ार कयूं ऐं ॾिसूं त हू छा थो करे? तव्हां मूं ते एतबार कयो ऐं सब्र खां कमु वठो। यकीन ॼाणियो त ज़ालिम जी उमिरि वधीक नाहे हूंदी। अदा वो तां रोश मोहम्मद कॾहिं बि हाणे न मञींदो, ऐं जेके पनाह लाइ आयल माण्हू अथसि न, उहे कॾहिं बि जाबिर ख़ान जे हवाले न कंदो। बाबा जाबिर ख़ान बि चुप करे न विहंदो। अदा अलाह पाक पंहिंजे अमान में रखे, वॾो को कीस थियण वारो आहे। हक़ ऐं सच जे लाइ विढ़ंदे शहीद थियणु कंहिं नसीब वारे खे नसीब थींदो आहे। छो न कुझु बि थी पए, पर असां ॻोठ वारनि खे होश मोहम्मद मथां फ़ख़ुरु ऐं यकीन आहे। भली असांजो ॻोठ तबाह थी वञे, पर असां होश मोहम्मद जो साथ कॾहिं बि न छॾींदासीं। होश मोहम्मद जे वाइदे मथां जेकॾहिं असांखे पंहिंजा बच्चा बि कुर्बान करणा पिया न, तॾहिं बि पेर पोइ कोन हटाईंदासीं। हा, हाणे तव्हां छा सोचियो आहे? सोचणो चाहे ज़िंदगी हुजे या मौत, ॿई तोसां गॾु गुज़ारणियूं आहिनि। पोइ जेको नसीब। मां केॾी न बदनसीब आहियां, मुंहिंजे करे तव्हां सभु मुश्किल में अची विया आहियो। न न सनम न, तूं पाण खे बदनसीब छो थी चई? भागन वारो त मां आहियां जो मूंखे तो जहिड़ो सनम मिलियो आहे। तूं सम्झे थो त असां कॾहिं ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघंदासीं? नेठि ते चंड जी चादर थींदी, गुलनि जी सुराण थींदी, ऐं लहंदा ॾुखनि जा जलाला। हिननि हथियारनि जे पहिरे में मूंखे ज़िंदगी जहन्नुम खां बि बदतर थी लॻे। सनम, कुछ ही ॾींहनि में, कुछ ही ॾींहनि में हिन हथियारनि जे बदिरां असां वटि प्यार ऐं मोहबत ऐं अमन जा गीत ॻाया वेंदा। हा, गीत ॻाया वेंदा सनम, गीत ॻाया वेंदा। असीं पाण नाज़ुक दिलि जा माण्हू आहियूं।
हिन नाज़ुक दिल जी सनम तो के पार थो जे। गुलाम हुसैन, तू नथो ॼाणी त तू मुंहिंजे लाइ छा आहे। ईअं सम्झ, ही मूं वटि सिर्फ़ु मुंहिंजो जिस्म आहे, जान त तूं आ। तू गुल आ त मां ख़ुशबू आहियां, तू चंड आ त मां चांडोकी आहियां, तू दिल आ त मां धड़कन आहियां। बस सनम, हिन फ़क़ीर जी दिल नाज़ुक थी, ये दिल नाज़ुक थी, हिनजी पारत थी सनम, वध में वध पारत थी सनम, पारत थी। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिन केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जो सिस्टम है हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान केड़ो केड़ो ताईं ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सोइप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी सघंदा ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई वठ न लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी अॼु तुंहिंजे चेहरे ते तुंहिंजी शिकस्त ख़ौफ़ ज़ाहिर आहे जाबिर खान मुंहिंजे चेहरे ते मुंहिंजी शिकस्त जो ख़ौफ़ न आहे तूं जो मौत रक़्स करे रहियो आहे तो जो मौत मारे चल मूंखे मां मरण थी चाहियां तो जहिड़े ज़ालिम साथ कमाई ई चङी आहे मारे चल मूंखे मारे चल पर तूं मरण जी कंदे न खुदा तोखे मौत बि कोन ॾींदो तोखे मौत मूंखे मौत मिले या न मिले तोखे अॼु मां मौत ज़रूर ॾींदुसि
गुलाम हुसैन यार तू वधीक परेशान न थी अल्लाह भलाई कंदो मूंखे पंहिंजी परवाह न आहे दुख सिर्फ़ु इन ॻाल्हि जो अथमि त न सुठो पुटु थी सघियुमि न सुठो भाउ थी सघियुमि ऐं न सुठो दोस्त मुंहिंजी ख़ातिर तव्हां दोस्त बि परेशान आहियो वाह यार वाह इन जो मतिलब त तूं असांखे पंहिंजो नथो सम्झी यकीन कर गुलाम हुसैन यकीन कर त अॼु बि अमर जो आवाज़ मुंहिंजे कननि में गूंजंदो आहे ऐं हुन माउ सां कयल वाइदो पालण ताईं मूंखे यकीन आहे त रब पाक असांखे मौत कोन ॾींदो अमर त मरण वक़्तु बि तो लाइ इहो ई न पियो ॾिनो हो त ज़ुल्म ऐं ज़ालिम जो ख़ात्मो तव्हांजे हथ में आहे असांजे करे होश में मथां का तकलीफ़ अचे मूंखां इहो बर्दाश्त कोन थो थिए जल्द ॾिसंदी दुनिया गुलाम हुसैन जल्द ॾिसंदी त हिन ज़ालिम जाबर ख़ान जो अंजाम छा थो थिए ठीकु आहे अचो त हाणे हलूं ईअं न त होशमोन परेशान थिए अचो हलो कमदार पराए घरनि खे बायूं ॾेई तूं बि घणो टाइम सकून सां न रही सघंदे छो मां वरी कंहिंजो छा बिगाड़ियो आहे कमदार सिर्फ़ ज़ुल्म करण वारो ज़ालिम न आहे हूंदो पर उन सां साथ ॾियण वारो बि ॾोहारी हूंदो आहे ॾोहारी माना त जाबिर ख़ान ज़ालिम आहे जेकॾहिं एॾी हिम्मत अथव त मूंखे चवण बदिरां हुनखे साम्हूं वञी छो नथा चओ कमदार असां ग़रीब मिसकीन माण्हू इन ज़ालिम सां छा था विड़ी सघूं पर कंहिं ॾाहे जो चवण आहे जेकॾहिं ज़ालिम सां विड़ी नथा सघो त उनखे ज़बान सां बुरो ज़रूरु चओ वाह ॻोठ जा माण्हू ॾाढा सेणा थी विया आहिनि ॾाढा सेणा हिननि खे ॾिसी रहिबो तव्हांखे ॾिसी रहंदासीं ॾिसी रहंदो ॻाढ़े ॿोड़ ते पलजण वारा जेके कुझु कंहिंखे चवनि हा त दुनिया ई न हलिया अचो जंहिं पैदा कयो आहे उन्ही रब जो कसम मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठमि दुनिया ख़तम जंहिं पैदा कयो आहे उन्ही रब जो कसम मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठमि दुनिया ख़तम दुनिया ख़तम दुनिया ख़तम ख़ैर त आहे ईअं त ॾिसो जी पहिरियां कॾहिं मूंखे ॾिठो ई कोन अथव छा कयां सनम तोखे केतिरा भेरा ॾिठो अथमि पर कंहिं भेरे बि दिलि भरी कोन्हे ऐं हर भेरे ईअं महसूसु थियो आहे ॼण तोखे ॾिठो ई कोन अथमि ऐं मुंहिंजी दिलि चवंदी आहे त तोखे ॾिसंदो रह सनम तोखे ॾिसंदो रह शुक्र आहे रब पाक जो जंहिं मूंखे तव्हां जहिड़ो शरीक सफ़र ॾिनो न त क़िस्मत वारे मुंहिंजे नसीब में जेतिरा ॾुख लिखिया हुया उन खां पोइ जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ज़िंदगी में न अचो आहे त शायदि मुंहिंजे चहिरे ते कॾहिं मुर्क ई न अचे हा मूं ते यकीन कर सनम त हाणे तुंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि ॾुख अचणु कोन ॾींदुसि ऐं हा तुंहिंजी अखियुनि में लुड़क अचणु कोन ॾींदुसि मुंहिंजो बि तव्हां सां वाइदो आहे त सॼी ज़िंदगी तव्हांखे प्यारु कंदी रहंदसि ऐं कॾहिं बि मुंहिंजे दिलि में तव्हांजे लाइ प्यारु घटि कोन थींदो वाइदो तो सां बि कयां थो सनम त कॾहिं बि
हिन दिल में तोखां सिवाय को गैर कोन्हे थो। बाबर तू बाबर खान तुझो मौत छो त बाबर खान खे ॾिसंदे चङा भला मुंहिंजा होश आवाज़ विञाए रहंदा आहिनि। बाबा साईं ही कुतड़ो बीठो तो हौ हौ करे विञायो बाबा हिन ते हिकिड़ी गोली। कमदार तुझी इहा ख्वाहिश भी पूरी थी ॾियूं था हिनखे बि कुते वारो मौत। तू मूंखे छा मारींदा? गुलाम हुसैन ईअं सम्झ ॼण मुंहिंजे जिस्म जी हिकु बांह कपजी वई आहे। दिलबर सां भली दुनिया जे नज़रुनि में मुंहिंजो को बि रिश्तो न हो, पर दिलबर खे मां नज़ीर वांगुरु प्यार कंदो हुयुसि। होशमोन मूंखे अफ़सोस आहे त दिलबर अणकयल गुनाह जी सज़ा में शहीद थी वियो आहे, पर उन खां वधि मां पाण खे शर्मसार थो सम्झां त हू असांजे करे। न गुलाम हुसैन न, शहीद कॾहिं बि न आहिनि मरंदा, उहे त हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। ऐं मूंखे पूरो यकीन आहे त दिलबर हींअर बि असांजी कहकरी में मौजूदु हूंदो। होश मोहम्मद दिलबर जो खून ज़रूर रंग लाईंदो। होश मोहम्मद खान हाणे असां खां वधीक सबुर कोन थो थिए। असांजी दिल ऐं रत इंतकाम जी बाहि में छोलियूं थो हणे, छोलियूं। अदा जे हिकु हुकुम जो इंतज़ार आहे। पलांद पुराणा न आहिनि थींदा, वठिबो पलांद, छाती ठोके पलांद वठिबो, ऐं अहिड़ो त पलांद वठिबो जो हीअ पूरी दुनिया ॾिसंदी। भेण सनम, तूं छो परेशान आहीं? अता साईं, जेको कुछ दिलबर सां थियो, मूंखे नथो लॻे त हाणे इहो मामलो ठरंदो। भेण इहे महलूं मुड़सनि ते ईंदियूं आहिनि, पर उन जो अक्स कॾहिं तूं होश मोहम्मद जे चेहरे ते महसूस न कंदी। भेण तूं को भूल को न कर, जेसि ताईं होश मोहम्मद जे दिमाग़ जूं रगूं ऐं दिल जी धड़कन हले थी, तेसि ताईं दुनिया जी का बि ताक़त तोखे को बि नुक़सान पहुचाए नथी सघे। पर अदा न भेण न, मुंहिंजे सब्र खे मुंहिंजी कमज़ोरी न समझ। रब पाक मूंखे एतिरी ताक़त ॾिनी आहे, जेकॾहिं मां हींअर जो हींअर चाहियां त इन जाबिर खे ॾींहं जा तारा ॾेखारे सघां थो, पर भल हू ज़ुल्म जी इंतिहा करे। पर जॾहिं असांजे इंतकाम जी महल आई ऐं रब पाक जो अमुर थियो त पोइ उनखे लिकण जी जाइ बि हथ कोन ईंदी।
है तो तुमको वॾो ठाहियल आहे। सुबेदारा सुठो हिन में थी त मुझे गिरेबान मौत कढो न त इहो हथु जिस्म खां धार आउँदी। तूं आई कहिड़े बाग जी मोरी रे? सुबेदार करीम खान जो हथ जिस्म खां धार कंदे। सुबेदारा ॾाढो ॾुखियो पवंदी होशमंद जे भाउ ते हथु खणणु। होश मोहम्मद, अरे ॾिसी वठंदुसि तुंहिंजे हिन वॾे भाउ होश मोहम्मद खे। अरे तुंहिंजो उहो हशर कंदुसि जो तुंहिंजो वॾो भाउ होश मोहम्मद जाबिर खान जे ॾाढो कन गोश कंदो ऐं तुंहिंजे हयातीअ जी ख़ैरात घुरंदो, पर मां पोइ बि न ॾींदोमांसि। चइबो त तूं कानून जी वर्दी में जाबिर खाने जो दलाल आई दलाल। अरे वठी हलो हिनखे, ॾिसूं त हिन जे जिस्म में केतिरी ताक़त आहे। अरे नवाज़ छा ॻाल्हि आहे? छाते थो सहकी? नज़ीर किथे आहे? अदा भाउ नज़ीर खे सूबेदार ॿधी वियो आहे ऐं उन ते ॾाढो तशद्दुद बि कयो थिए। छा छा हा हा अदा ऐं धमकी बि ॾिनई त होश मोहम्मद जाबिर खां नज़ीर जी ज़िंदगी जी ख़ैरात घुरंदो। चइबो त सूबेदार जाबिर जी ज़बान पियो ॻाल्हाए। गुलाम हुसैन अॼु तो असां वाइदो करे थो त जाबिर जो वजूद तेसि ताईं हिन धरतीअ ते रहंदो जेसि ताईं असांजे नज़रुनि खां परे आहे। जेकॾहिं सूबेदार नज़ीर खे कुझु बि कयो त हुनजो असर अहिड़ो त कंदासीं जो ॿीहर को बि कानून जो मुहाफ़िज़ कंहिं बि माण्हू जे ॻाढ़े बोर्ड ते कोन विकामबो। असांखे हर क़दम सोचे समझी खणो पवंदो, किथे उन में बि का जाबिर जी चाल न हुजे। होशमंद ही वक्त सोचण जो न आहे, निकरण जी कयो। सूबेदार खे थाणे ते पहुचण खां अॻु सोघो कयूं। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562
जहिड़नि पुलिस वारनि जे करे सॼी पुलिस बदनाम आहे। तुंहिंजो ही अंजाम ॾिसी वरी को पुलिस वारो चंद रुपयनि जे एवज़ पंहिंजे ज़मीर जो सौदो कोन कंदो। सूबेदार, मूं तोखे चयो हो न, कानून जो सच्चो सिपाही थी, वडेरे जाबिर जो कमदार न थी रे। सूबेदार, मूं तोखे चयो हो न त वर्दीअ जी इज़त रखजांइ, हक़ जो साथ ॾिजांइ ऐं कंहिं बि मज़लूम ते ज़ुल्म न कजांइ। पर तूं वो कमीणो ई कमीणो निकिते मरण लाइ तयार थी। जाबर खान, अज तुझे जुल्म जो हिसाब थींदो ऐं उन सां गॾु तुंहिंजी बर्बादी जो ऐलान थींदो। मरण लाइ तयार थी वञड़े।
मां तव्हांखे ॿाहूं थो वधां ख़ुदा वास्ते मूंखे बख़्श कयो मूंखे मुंहिंजी ज़िंदगी बख़्श तोखे बख़्शण मुंहिंजे वस में न आहे मां वाइदो थो कयां कॾहिं बि कंहिं मज़लूम मथां को ज़ुल्म न कंदुसि को बि ज़ुल्म मूंखे माफ़ कयो मूंखे बख़्शो ख़ुदा वास्ते मूंखे बख़्शो तोखे मुंहिंजे मासूम भाउ ते गोलियूं हलाईंदे रहम आयो ऐं मुंहिंजे पोढ़े पीउ मथां गोलियूं हलाईंदे तोखे रहम आयो मुंहिंजी पोढ़ी माउ खे सीने में गोलियूं हणण महिल तुंहिंजा हथ ॾकिया ऐं सनम जे बेगुनाह पीउ खे बेदर्दीअ सां मारण महिल तुंहिंजी अखियुनि में शर्म छो न आयो हुन मासूम जी ज़िंदगी तबाह कंदे तोखे रहम आयो तोखे बख़्शण मुंहिंजे हथ में न आहे मुंहिंजे हथ में दादा दोस्ताना गुलाम मूंखे माफ़ी वठी ॾे दादा मूंखे माफ़ी वठी ॾे दादा तोखे माफ़ी घुरिजे न हाँ माफ़ी घुरिजे तोखे बख़्श कयूं त पोइ वठ हिननि खां माफ़ी जिन मासूमनि खे तूं बेॾो क़त्ल कयो आहे वठ हिननि खां माफ़ी मूंखे ज़िंदगी बख़्शो रमज़ान तूं चए न मूंखे माफ़ी वठी तोखे माफ़ी खपे न त ज़िंदा करण क़बरनि में दफ़न थियल मासूमनि खे जिन खे क़त्ल थियण खां अॻु हुननि खे पंहिंजे ॾोह जी ख़बर बि न हुई ही त मोल आहिनि हिननि खे मां कीअं ज़िंदा कयां मूंखे माफ़ी ॾे रमज़ान उठ मुझे उठ मूंखे बख़्श मत कर मूंखे बख़्श मां तोखां माफ़ी थो वठां मत कर मूंखे बख़्श बस मूं तोखे चयो न त इहो वक़्तु ॿुधाईंदो त केरु बिलो आहे ऐं केरु शींहुं हाणे ॿुधाए त शींहुं केरु तूं या मां ॿुधाए ख़बर खान हाणे तुंहिंजी ज़िंदगी चंद ॻाल्हियुनि जी महिमान आहे पंहिंजी हिननि वचननि खां माफ़ी वठ मर सुअर मां चाहे तो मर रे दिल नाजुक वाह खबर वथई ओ मुझा जानी ये दिल नाजुक वाह खबर वथई हिन दिल जन टोड़े टुकर कजा हर हाल में मुझो साथ ॾिजां हर ॻाल्हि में मुझो साथ ॾिजां हो मिठा माण्हू साथ ॾिजां हर हाल में मुझो साथ ॾिजां